आवाज़ कंदुसि दस्ता जे सदर मोहतरम साईं मंजूर पवन साहब जिन खे पाण अचनि ऐं पंहिंजनि ख़्याल जी ज़ान मंजूर पवन साहब तंहिं करे मां पंहिंजे उस्तादनि जे बारे में ॻाल्हाईंदुसि। साईं मिर्ज़ा साहब शाह साहब जी दीवान में कान धर्मा में झगड़ा सेकी में सुहा तव्हां पिण लज मरा जे हूंस उठी मोहतरम सरदार मलिक असद सिकंदर साहब ऐं इमरानी साहब डॉक्टर मुनीरुद्दीन सुमरो साहब ऐं कामरू खान साहब मिलाब खातिन साहब इलाही मुख़्तलिफ़ नमूने सां चयो वियो आहे। असांजी महिरान टीवी जो पहिरीं असां तमामु घणा अहसान कंदा आहियूं जो असांजे ज़िले जे हिन बिल्कुलु पसंदि इलाइक़े में हीउ प्रोग्राम ॾिठो वियो आहे। मां थोरो कुझु कमेंट्स वेठे वेठे हेठि ॿुधी वरिता हुआ दोस्तनि जा। असां पंहिंजे मुआशिरे में रहूं था, लेकिन इहो मां फ़ख़्र सां चवां थो त हिन बुलाखान शहर में मुंहिंजी तंज़ीम जो जनरल सेक्रेटरी तालुके जो मिस्टर मिठल खासकेली ऐसे आहे साईं निसार महमूद साहब जेको तालुके जो प्रेसिडेंट आहे उहो बि मुकमिल तरह सां पढ़ाईंदा आहिनि। ऐं असां ख़ासि करे डिस्ट्रिक्ट जानशोर में अॻु में बि सरीअ खां वठी कल्टीअ ताईं हिकिड़ो एजुकेशन कारवान कयो हो ऐं कोशिशि इहा कईसीं त उस्ताद असां हिन पंहिंजे ज़िले जे ॿार खे मथे आणियूं ऐं हीअ जेका अॼु टीम खे हिन कोहिस्तान जी सुहिणी धरती मां दुखी आहे इंशाअल्लाह ताला इहा चइण सुभाणे रोशनी थी ऐं हिननि ॿारनि खे पढ़ाईंदी ऐं इहो असां वचन था कयूं था असां सभिनी दोस्तनि जे अॻियां ऐं असीं पेश था कयूं तव्हांजे अॻियां पंहिंजो पाण खे ऐं असां रिक्वेस्ट था कयूं पंहिंजी उस्ताद बरादरी खे त महिरबानी करे पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां करियो। जॾहिं तव्हांजा उहिदेदार ई ड्यूटी कनि था ऐं मूंखां इहा ॻाल्हि ॿुधाइण थी वई त असांजो गर्ल्स वाहिद हाई स्कूल आहे हिन तालुके जो ऐं उन में असांजी भेण जेका पढ़ाई रही आहे बिल्कुलु ॾुखियाई में उहा बि असांजी तंज़ीम जी सीनियर वाइस प्रेसिडेंट आहे गर्ल्स डिस्ट्रिक्ट जानशोर उहो बि असांखे इन ॻाल्हि ते बि इलाही फ़ख़्रु आहे। शायदि हिते साईं उमरानी साहब वेठा आहिनि परे खां इलाही कुर्बत आहे। असां हिकिड़ो प्रोग्राम ॾिठो आहे डिस्ट्रिक्ट जानशोर जे तरफ़ां इंशाअल्लाह ताला मथे महीने में जीअं असांजा लोकल इम्तिहान ओवर थींदा त सेवन शरीफ़ में असां हिकिड़ो अहिड़ो एजुकेशनल सेमिनार घुराईंदासीं बैनुल अक़वामी शहर आहे ऐं उन में इहो असां ॻाल्हि रचींदासीं त असां उस्ताद ऐं हीउ मुआशिरो आहे गॾिजी हिन पंहिंजे बचनि खे पंहिंजी कीअं सुधारे सघूं था। मां थोरो हलंदे हलंदे हिकिड़े नंढड़े ॾाढियूं सुठियूं अंग्रेजीअ में ॻाल्हियूं कयूं थोरो सिंधी में ॿुधाईंदो हलां त असांजी तंज़ीम जे तरफ़ां वारी आरब ख़ान पांदी खान हाकिल आहिनि ऐं आशियाना जो हिकिड़ो स्कूल आहे उहो असां पंहिंजी इडियो साहब जी कोशिशि सां उनजी महिरबानी हुई जो असां हिते इन्हनि खे अपग्रेड करण लाइ असांखे अंग्रेजी क्लास शुरू कराए त जो परे जा ॿार न पिया अची सघनि थाणे बुलाखान पढ़ण लाइ ऐं उते सदाया में हिकिड़ो असांजो अहिड़ो दोस्त असांजो अहिड़ो रहनुमा उन एरिया में मिलियो जेको उन इलाइक़े जो चङो आहे ऐं उन हिकिड़े गोसूर उस्ताद जो नालो ॾिनो जंहिं मुंहिंजे ख़्याल में 15-20 साल स्कूल न ॾिठो सिर्फ़ु कराची ॾिठी ऐं उन वारी आरब खान स्कूल में उनखे मुक़ररु कयो ऐं उहे ॿार 6 खां 7 क्लास ताईं पहुता आहिनि ऐं ॾाढो सुठे नमूने सां कथा हलनि। मूंखे ॾाढे अफ़सोस सां ॿुधाइणो थो पए त असांजे ज़िले जा 3 स्कूल घरकणो बंद मंसूर अब्दुर्रहमान मला इन मां 2 स्कूल दादू ज़िले में कमु पिया था कनि ऐं इहो साहब खे ख़बर आहे उहो एसएनी असांजे ज़िले जी आहे। असीं सरदार साहब खे रिक्वेस्ट कंदासीं त उन्हनि स्कूलनि जी एसएनी जेका आहे उहा असांजे हिन दूरा इलाइक़े कोहिस्तान में जिते इहे स्कूल हाणे 7 क्लास ताईं पहुता आहिनि इन्हनि ॿारहं जे स्कूलनि खे ॾिना आहिनि त ॿार घटि में घटि उते मिडिल ताईं तइलीम हासिल करे सघनि। थर वारा उस्ताद बि हिकिड़ो अनएक्सपेक्टेड अलाउंस करणु पिया सिर्फ़ु असां कोहिस्तान जा दोस्त जेके असांजा उस्ताद ॿाहिरां बि वञनि था उन्हनि खे कोन थो पियो मिले
कराची या फिनांस के छड़े करे जेकॾहिं मलिक साहब हुकुम फरमाईंदा डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट के ईडीओ साहब के या डीसीओ साहब के त जेके हितां जा उस्ताद आहिनि उन्हनि खे जेके बिल्कुलु ॿारहं ॾींहं पढ़ाइनि था उन्हनि खे कुझु 2-3 हज़ार अनअप्लाइड अलाउंस में डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ॾिए त उन्हनि जी सहायता थी वेंदी ऐं बाक़ी जेको आहे त हर लिहाज़ सां असां पंहिंजे उस्ताद खे ड्यूटी लाइ पाबंद कंदासीं असांजा पंहिंजा बच्चा आहिनि अलाह तव्हांखे ख़ुशि करे हिन सत खे ख़ुशि करे शेख अब्दुल्ला खे ख़ुशि करे मेहरान वारनि खे ख़ुशि करे असांजे ऑफिसरनि खे असांजो बचड़नि जे अबड़नि खे ख़ुशि करे जंहिंजी दुआ मौक़ो हुआ थैंक यू वेरी मच।